पासे मूंखे ॿुधाईंदा हलो त घोटकी वेझो बाकरो वाह वटि घोटा ऐं भेरी बिरादरी जी ॿिनि में झेड़ो थियो आहे, झेड़े में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। नाज़रीन अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। गोलियूं लॻण सबबि आदम घोटो मारिजी वियो आहे, जॾहिं त लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। हीअ अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। घोटकी मां जिते बाकरो वाह वटि घोटा ऐं भेरी बिरादरी जे ॿिनि में झेड़ो थियो आहे, नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। गोलियूं लॻण सबबि आदम घोटो मारिजी वियो आहे, जंहिंजो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं घोटकी मां मुश्ताक लिगारी खां। जी मुश्ताक। जी घोटकी वेझो बी सेक्शन थाणे जज बाखर वाह वटि घोटा ऐं भेरी जे हालत पुराणे तकरार था भेरी बिरादरी जे हथियार बंदन फायरिंग करे ॻोठ अनवर घोटे जे रावासी 50 वरनि जो घोटा बिरादरी जो चङो मुड़ुसु आदम घोटे खे क़त्ल करे छॾियो ऐं वाक़े बाद जो हथियार बंद फरार थी विया। इतला बाद जो बी सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे मक़तूल जो लाश जो घोटकी अस्पताल खणाई, जंहिं बाद जो पोस्टमार्टम बाद जो लाश वासण वाले कयो। इन वक़्तु अञा ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे ऐं न वरी के जवाबदारनि जी गिरफ़्तारी अमल में अची वई आहे। घोटा ऐं भेरी बिरादरी में हलंदड़ पुराणे तकरार था हिन जो 5 जेके जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। टे भेरी बिरादरी जे जेके माण्हू मारिजी विया आहिनि ऐं 2 घोटा बिरादरी जा माण्हू मारिजी विया आहिनि। घोटा बिरादरी जीअं क़त्ल जो ॿुधी करे घोटा बिरादरी जा 6 माण्हू जेके अस्पताल पहुची विया हिन वक़्तु मक़तूल जो लाश जो ॻोठ हवालो कयो आहे, पर अञा ताईं का बि केस दाख़िल कयो न। ठीकु आहे मुश्ताक लिगारी, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।